अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेलकम टू इन पर्सन विद लैला। जीअं तव्हांखे ख़बर आहे त नए माली साल 2024 खां 25 जो बजट पेश थी चुको आहे। वफ़ाक़ी काबीना बि पेश करे छॾियो आहे। उनखां पोइ आहिस्ता आहिस्ता सूबनि बि पंहिंजो बजट पेश करे छॾियो आहे। पर नाज़रीन, कुझु सवाल उथनि पिया। तव्हांखे ख़बर आहे त असीं बजट खां पहिरियों हिकु सीरीज़ शुरू कई पए। असां बिज़नेसमैन वापारनि सां मुलाक़ातूं कयूं पई त जेको नओं बजट अचे पियो उन्हनि मां हू केतिरो पुरुमीद आहिनि। ऐं उहे इंटरव्यूज़ असांजा प्री बजट हुया। ऐं हाणे कुझु इंटरव्यूज़ तव्हांखे असीं पोस्ट बजट बि ॾेखारींदासीं त वापारी बिरादरी हुजे, बिज़नेस कम्यूनिटी हुजे, ही जेकी बजट पेश थी आहे इन खे वठी करे हुननि जो छा रिएक्शन आहे। छा ही सम्झनि था त ही जेको बजट आहे उहो अवाम दोस्त आहे ऐं गॾोगॾु जेकी वापारी बिरादरी हुजे पई हू उन्हनि खे बि वॾे पैमाने ताईं फ़ाइदो पहुचाए पियो, या महज़ रुगो ही बजट नई जेकी पेश थी आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु IMF खे ख़ुशि करण जे लाइ आहे। त इहे कुझु सवाल आहिनि। ऐं गॾोगॾु असीं हिकु वापारी शख़्सियत सां मौजूदु आहियूं ऐं हू काफ़ी हिकु सुठी पोज़ीशन ते आहिनि, फलाही कम बि कनि पिया। उन्हनि खां असीं पुछंदासीं छो त हिन नए बजट में ताजिर ऐप यानी वापारियुनि जे लाइ हिकिड़ी नई ऐप बि इंट्रोड्यूस कई वई आहे। न सिर्फ़ु एतिरो, पर जेकॾहिं असीं टैक्सिस जी ॻाल्हि कयूं पिया नाज़रीन, त टैक्सिस जो समुंड न, पर हिन बजट में सुनामी नज़र अचे पई। सो उनखे वठी करे वापारी बिरादरी छा सोचे पई ऐं वापारी बिरादरी जॾहिं आम आवाम जी ॻाल्हि कजे थी त उन मुतालिक़ बि हुननि जा छा ओपिनियन्स ऐं छा व्यूज़ हुजनि था। इहे हिन वक़्तु जेकी असांजे मुल्क जी मुआशी सूरत हाल आहे त अहिड़े क़िस्म जूं कॉन्वर्सेशन्स ऐं असीं कोशिशि कयूं पिया त असीं उन्हनि माण्हुनि सां मुलाक़ातूं कयूं, उन्हनि माण्हुनि जा इंटरव्यूज़ कयूं जेके असांखे सही नमूने सही शयूं पंहिंजे एक्सपर्टीज़ मां ॿुधाए सघनि ऐं असीं तव्हां ताईं पुॼाए सघनि।